नापरकोट थाने जी अदा करमपुर लाड़ो भरिसां हथियारबंदनि पारां शागिर्दनि खां फुर कयल मोटरसाइकिल नापरकोट पुलिस ॾुआरनि सां मुबैना मुक़ाबले बाद छॾाए वरिती। शिकारपुर ज़िले जे नापरकोट थाने जी हद मां नामालूम हथियारबंदनि पारां जाफ़री बिरादरी जे शागिर्द नौजवान अब्दुल जब्बार जाफ़री, इरशाद अहमद जाफ़री ऐं ॿिनि खां मोटरसाइकिल फुर वाक़े जी इतला ते SHO नापरकोट सैयद अमीर अली शाह पुलिस नफ़री साण करे ॻोठाणनि जी मदद सां हथियारबंदनि जो पीछो कयो। हथियारबंदनि सां मुक़ाबले बाद फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराए वरिती। ॿिए तरफ़ SHO नापरकोट सैयद अमीर अली शाह जो चवणु हो त मोटरसाइकिल मालिकनि हवाले करे छॾी आहे। SHO नापरकोट जो चवणु हो त जीअं ई असांखे इतला मिलियो त पुलिस साण करे ॾुआरनि जे पोयां लॻी पियासीं ऐं ॾुआरनि सां मुक़ाबिलो करे मोटरसाइकिल वापसि कराई आहे। हुनजो वधीक चवणु हो त जल्द वाक़े में मुलविज़ ॾुआरनि खे वाइखो ऐं गिरफ़्तार करे इलाइक़े में अमुन बहाल करायो वेंदो। ॿिए तरफ़ नापरकोट थाणे ते वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कई वई। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।